हूअं त 1932 खां वठी हलंदड़ साल 2022 ताईं सिंधु दरिया में सखर बैराज वटां 51 ॿोॾ जा वहिकिरा गुज़री चुका आहिनि। उन्हनि मां 9 अहिड़ा वहिकिरा गुज़रिया आहिनि जंहिंखे महाॿोॾ, वॾी ॿोॾ, विचोली ऐं नंढे दर्जे जी ॿोॾ चयो वियो आहे। हिन वक़्तु सिंधु दरिया में वॾी ॿोॾ जा वहिकिरा सखर खां कोटड़ी तरफ़ तेज़ी सां वही रहिया आहिनि, जंहिं सबबु कोटड़ी बैराज ते पाणीअ जो दबाव वधी वियो आहे। अपाची खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त कोटड़ी बैराज खे दबाव खां बचाइण जे लाइ गुड्डू ऐं सखर बैराज वटां डाउन स्ट्रीम में पाणी जो शोर घटायो वियो आहे, जॾहिं त कालाबाग, चश्मा, तोसां बैराज वटां पाणी जी सतह में घटिताई अचण बैदि गुड्डू ऐं सखर बैराज ते पाणी जे वहिकिरनि में मुसलसल लाहत अचणु शुरू थी वई आहे, जंहिं सबबु गुड्डू ते वॾी ॿोॾ विचोले दर्जे में तब्दील थी वई आहे। गुड्डूअ ते वॾी ॿोॾ वारो ख़तरो टरी वियो आहे। गुड्डूअ ते लाहत अचण खां पोइ गुड्डू बैराज ते मथां ऐं हेठां वहिकिरो 4,59,072 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त सखर बैराज वटि मथां ऐं हेठां वहिकिरो 5,44,650 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी तरह कोटड़ी बैराज ते मुसलसल पाणी में वाध थी रही आहे। कोटड़ी बैराज ते 5,85,651 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे।